नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। वक्त असीं बिटशा का ख़बर ॾींदा हलूं त मज़दूरनि जे आलमी ॾींहं ते बिटशा में वापडा हाइड्रो यूनियन पारां वापडा यूनियन बिटशा जे चेयरमैन मोहरम खासकेली अॻुवाणी में हथनि में कारा झंडा खणी वापडा ऑफिस खां हिकु वॾी आलीशान रैली कढी वई। रैली अल्लाहवाला चौक खां थींदे बिटशा जे प्रेस क्लब ते पहुती, जिते वापडा जे मुलाज़िम मज़दूरनि जे हक़ में बुलंद आवाज़ सां हुब ॾारींदड़ नारा हयां। इन मौके ते रैली जे अॻुवाण अली मोहरम खासकेली खिताब कंदे चयो त अफ़सोस जी ॻाल्हि आहे त हुकूमत सरकारी ऐं प्राइवेट इदारनि में कमु कंदड़ मज़दूरनि जी सहूलियत लाइ को बि क़दम न खंयो। हिन चयो त सरकारी मुलाज़िम लाइ हिन वक़्त ताईं ॿिनि सूबनि जी भेट में पगार ऐं अलायंस न वधाई आहे, जॾहिं त खेनि सिहत, तइलीम, रिहाइश ऐं ॿिनि बुनियादी सहूलियतुनि खां बि महरूम रखियो वियो। अली मोहरम ख़ासकेली चयो त मज़दूरनि जो आलमी ॾींहुं आहे। मज़दूर ई आहिनि जिन जी महिनत जी कमाई अमीर माण्हू खाइनि था। सलाम ऐं महिनत कंदड़ ऐं हक़ हलाल कमाईंदड़ मज़दूरनि जी अज़मत खे सलाम आहे। तिन जा हक़ खाईंदड़ हराम खोरनि जी ज़िंदगी टोला घड़नि ताईं हुकूमत वापडा जे मुलाज़िम समेत मुल्क जे हर इदारे में कमु कंदड़ मज़दूरनि जे हौसले खे वधाइनि अॼु ताईं सिर्फ़ ऐलान ई कया आहिनि, इन ते अमल न थियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।